पीटीआई एमएनएस जो इस्तीफ़ाऊं साम्हूं अचण जो सिलसिलो जारी आहे। मुराद सईद खां पोइ फवाद चौधरी, अली ज़ैदी, अली अमीन गंडापुर, फारूक हबीब ऐं आलिया हमज़ा इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। शेख रशीद जो चवणु आहे त नयूं चूंडूं थियण ताईं असां सुकून सां न वेहंदासीं। इहा बि राय आहे त मर्कज़ खां पोइ सूबनि में बि इस्तीफ़ाऊं ॾिनियूं वञनि। शेख रशीद जो इहो चवणु हो। इमरान ख़ान पार्टी जे इजलास खां पोइ पार्लियामेंट हाउस खां वापसि रवानो थी वियो आहे। पीटीआई जे एमएनएस जूं इस्तीफ़ाऊं साम्हूं अचण जो सिलसिलो जारी आहे। मुराद सईद खां पोइ फवाद चौधरी, अली ज़ैदी, अली अमीन गंडापुर, फारूक हबीब ऐं आलिया हमज़ा इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। शेख रशीद जो चवणु आहे त नयूं चूंडूं थियण ताईं असां सुकून सां न वेहंदासीं। इहा बि राय आहे त मर्कज़ खां पोइ सूबनि में बि इस्तीफ़ाऊं ॾिनियूं वञनि। इमरान ख़ान पार्टी जे इजलास बाद पार्लियामेंट हाउस खां वापसि रवानो थी वियो आहे। पीटीआई एमएनएस जूं इस्तीफ़ाऊं साम्हूं अचण जो सिलसिलो जारी आहे। मुराद सईद खां पोइ फवाद चौधरी, अली ज़ैदी, अली अमीन गंडापुर, फारूक हबीब ऐं आलिया हमज़ा इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। शेख रशीद जो चवणु आहे त नयूं चूंडूं थियण ताईं असां सुकून सां न वेहंदासीं। सदस्य चवणु हो त इहा बि राय आहे त मर्कज़ खां पोइ सूबनि में बि इस्तीफ़ाऊं ॾिनियूं वञनि। इमरान ख़ान पार्टी जे इजलास खां पोइ पार्लियामेंट हाउस खां वापसि रवानो थी वियो आहे। इन ते अपडेट्स मालूम कयूं था इस्लामाबाद मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर एमबी सुमरो खां। एमबी सुमरो, छा अपडेट्स आहिनि? कहिड़नि एमएनएस जूं इस्तीफ़ाऊं हिन वक़्त ताईं साम्हूं अची चुकियूं आहिनि पीटीआई जे? पीटीआई पारां जनरली इस्तीफ़ाउनि जो ऐलान करे छॾियो आहे। इस्तीफ़ाऊं जेके बि अॼु पार्लियामानी पार्टी जे इजलास में मौजूदु हुआ उन्हनि पार्टी खे लिखत में इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं आहिनि। पर आउं हिन वक़्तु क़ौमी असेंबली जे ऐवान में वेठो आहियां, प्रेस गैलरी में, त सवाइ इमरान ख़ान जे शाह महमूद कुरैशी खां वठी स्पीकर असद कैसर बि छो त इस्तीफ़ा ॾेई छॾियो, ऐलान करे छॾियो, त उहो बि ऐवान में वेठो आहे। क़ौमी असेंबली जे ऐवान में पीटीआई जा समूरा मेंबर हिन वक़्तु मौजूदु आहिनि। हिननि जी इहा हिकमत अमली आहे त इजलास शुरू थींदो त उन में ऐलान कंदा इस्तीफ़ाउनि जो ऐं पोइ इस्तीफ़ाऊं ॾेई पोइ हलिया वेंदा। पर हिन वक़्तु पीटीआई जा लॻभॻि समूरा मेंबर क़ौमी असेंबली जे ऐवान में मौजूदु आहिनि। अक्सर मेंबर मौजूदु आहिनि। उन्हनि जूं जेके हुकूमती बेंचूं आहिनि उहे भरियूं पियूं आहिनि। पीटीआई जा मेंबर मौजूदु आहिनि ऐं ऐवान में पंहिंजो नून लीग ऐं पीपुल्स पार्टी, नून लीग ऐं पीटीआई जे एमएनएस में नारेबाज़ी जो बि मुक़ाबिलो थियो आहे। हुन नून लीग जे मेंबरनि नवाज़ शरीफ़ जा फोटू खणी उन जे हक़ में नारा लॻाया त पीटीआई जे एमएनएस गली गली में शोर आहे, नवाज़ शरीफ़ चोर आहे जा नारा लॻाया। त इन्हनि जा हींअर थोरी देरि पहिरियां ई नारनि जो बि मुक़ाबिलो थियो आहे। अपोज़िशन सां गॾु पीटीआई बि हिन वक़्तु क़ौमी असेंबली में मौजूदु आहे। मूंखे नज़र अची रहियो आहे त शाह महमूद कुरैशी, उन सां गॾु असद कैसर, उन खां पोइ असद उमर, शफ़क़त महमूद, पंहिंजो परवेज़ खटक समेत इहे सभु मेंबर जेके आहिनि पीटीआई जा उहे अक्सर मेंबर मौजूदु आहिनि। शीरी मज़ारी, फवाद चौधरी, गुलाम सरवर ख़ान, इहे इवन शेख रशीद बि ऐवान में आहे। इहे इस्तीफ़ाऊं जो फ़ैसिलो थियो आहे। हाणे इस्तीफ़ाउनि जो इहो इम्कान ज़ाहिर कयो वञे। पीटीआई जा सोर्स ॿुधाइनि पिया त इस्तीफ़ाउनि जो ऐलान हाउस में थींदो ऐं इलेक्शन में हिसो न वठण जो जेका वज़ीर आज़म जी उहिदे जे लाइ थी रही आहे उनजो बि ऐवान में ऐलान कयो वेंदो ऐं उन खां पोइ पीटीआई जा मेंबर निकिरी हलिया वेंदा। हाणे क़ौमी असेंबली जो इजलास शुरू थी वियो आहे। डिप्टी स्पीकर जी सदारत में क़ौमी असेंबली जो इजलास शुरू थी वियो आहे।